सगियों भरसा ॻोठ सरहो फ़कीर हिसबाणी जे रहवासियन तरफ़ां पीपी अॻवान MNA पीर सैयद फज़ल अली शाह जिलानी के ख़िलाफ़ कयल कूड़ी प्रोपेगेंडा ख़िलाफ़ वडेरे ग़ुलाम मुस्तफ़ा हिसबाणी की अॻवानी में ॻोठ सरहो फ़कीर हिसबाणी रहवासियन जो एहतजाजी मुज़ाहरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एहतजाज कंदड़न पीपी अॻवान वडेरे ग़ुलाम मुस्तफ़ा हिसबाणी, मोहम्मद छुटल हिसबाणी, हिदायतुल्लाह हिसबाणी, शमशाद हिसबाणी, मोहम्मद सादिक हिसबाणी, फ़कीर मलिक, मीरानी सैयद, अलन शाह ऐं ॿियनि टायरनि खे बाहियूं ॾेई सख़्त नारेबाज़ी कंदे नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सहाफ़ियन अॻियां दाहींदे चयो आहे त हिकु नाअहल राशि पुलिस एहलकार सुभान ख़ासकेली पीपी MNA सैयद फज़ल अली शाह जिलानी जे मुखालफ़न जी वंगार वहंदे हिकु फ़कीर तबियत सचे इंसान पीपी MNA सैयद फज़ल अली शाह जिलानी ख़िलाफ़ कूड़ा बेबुनियाद इल्ज़ाम हणी सैयद फज़ल अली शाह जिलानी जी साख खे ख़राब करण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे, जेका ॻाल्हि हरगिज़ बर्दाश्त न कबी। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बेलगाम ऐं बदतमीज़ राशि पुलिस एहलकार सुभान ख़ासकेली ख़िलाफ़ कार्रवाई करे सैयद फज़ल अली शाह जिलानी ख़िलाफ़ कूड़ा बेबुनियाद इल्ज़ाम हणण बंदि कया वञनि।